हिकु चकर बादशाह निकितो शिकार जे लाइ ऐं गॾु संदसि ज़ाल राणी बि हुजे। हाणे विया झंग में शिकार करण जे लाइ त बादशाह लॻो शिकार करण त एतिरे टाइम में राणी उन झंग में घुमी पिए फिरी पिए हुजनि ॿ ॼणा। त एतिरे टाइम में राणी खे कंहिं ॿार जो रोइण जो आवाज़ु ॿुधण में आयो। इते राणी बादशाह खे सॾु कयो ऐं चवणु लॻी त को ॿारु हुन जॻह ते रणू पियो करे। त बादशाह चवणु लॻो राणी खे त भला हली ॾिसूं त सही छा आहे, कहिड़ो मसइलो आहे। हाणे राणी ऐं बादशाह ॿई आया उन जॻह ते ऐं उन वणनि में ॾिसनि त ॿ ॿार रणू पिया कनि ऐं उहे हुजनि छोकिरियूं, नंढा ॿार जहिड़ो केरो ते रखी वियो हुजे। त राणी चवणु लॻी बादशाह खे त हिन झंग में ख़बर न आहे ही ॿार अलाए केरु, ही नियाणियूं ही छोकिरियूं अलाए केरु छॾे वियो आहे, ख़बर न आहिनि कंहिंजियूं आहिनि। बादशाह बि इहो चवणु लॻो। त हिते राणी चवणु लॻी बादशाह खे त ही ॿई छोकिरियूं पाण खणी था हलूं ऐं पाण वटि रखंदासीं पाण सां गॾु, पाण खे हूं बि औलाद न आहे ऐं छोकिरियूं पंहिंजियूं शहज़ादियूं थी रहंदियूं। त बादशाह चवणु लॻो राणी खे त भले ठीकु आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी। हाणे उन राणी उन ॿिन्ही छोकिरियुनि खे खयो सिधो महल में हलिया आया ऐं शिकार वग़ैरह वधीक न कयो हिननि। त हिते ॿिए ॾींहुं बादशाह थोरो परेशान थियणु लॻो। त हिते राणी आई बादशाह खे चवणु लॻी त ॾे ख़बर छो परेशान लॻो पियो ऐं ख़ैरु त आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त मूंखे फ़िक्रु आहे त इहे झंग में ॿ छोकिरियूं जेके पाण खे मिलियूं आहिनि इन जे बारे में आउं थोरो परेशान आहियां ऐं उन जे बारे में सोचां पियो त इहे छोकिरियूं कंहिंजियूं थी सघनि थियूं ऐं पाण खे मिलियूं आहिनि। हाणे इन जे तह ताईं पुॼणु खपे। त हिते राणी चवणु लॻी बादशाह खे त तूं वञु फलाणे हंधि हिकिड़ो फ़क़ीर आहे तमामु पोतल आहे, पाण अॻे ई उन वटि हलूं था, उनखां वञी पुछा ॻाछा करे आ, उनखे ख़बर ज़रूरु हूंदी। त बादशाह चवणु लॻो राणी खे त भली ॻाल्हि कई थी, वञा थो इन फ़क़ीर वटि ऐं पुछा ॻाछा करे थो अचां। हाणे बादशाह उतां निकितो सिधो उन फ़क़ीर वटि अची पुॻो। फ़क़ीर बि कंहिं अहिड़े इलाइक़े में पंहिंजी इबादत में वेठो हो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त मूंखे ख़बर पइजी वई आहे तूं उन ॿिन्ही छोकिरियुनि जे बारे में पुछा करणु आयो आहीं जेके तोखे उन झंग में मिलियूं आहिनि। त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु ईअं ई आहे, ऐं उन छोकिरियुनि जे बारे में पुछा करणु आयो आहियां। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त इहे छोकिरियूं के आम न आहिनि, इहे परियूं आहिनि ऐं तमामु ताक़तवर सुभाणे थींदियूं। जॾहिं वॾियूं थियूं त इन में तमामु ताक़त जाम अची वेंदी, मतां तोखे सुभाणे नुक़सानु थिए। त हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त पोइ मूंखे छा करणु खपे। हाणे मुंहिंजी ज़ाल राणी त उन छोकिरियुनि खे खणी आई आहे ऐं उनखे धीअं करे पाण वटि रखे थी। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त फलाणे हंधि हलियो वञे, हिकिड़ो वणु आहे उन वण जा ॿ पन पटे ऐं राति जे टाइम में उन ॿिन्ही छोकिरियुनि जे पोयां खां रखी छॾिजांइ, हिकिड़ो पन हुन जे पुठियां रखी छॾी, हिकिड़ो हुन जे पुठियां रखी छॾी ऐं सुबुह जो ॾिसजांइ त जेको पन कारो हुजे उन शहज़ादी छोकिरी खे, उन परी छोकिरी खे उते ई छॾे अचिजांइ जितां खयो हुई, छो त उहा सुभाणे तोखे नुक़सानु पहुचाईंदी। त हिते बादशाह उन फ़क़ीर जी एतिरी ॻाल्हि ॿुधी ऐं बादशाह निकितो उन वण जी तलाश में। तलाश कंदे कंदे अची उन वण वटि पुॻो ऐं ॿ पन उतां पटी सिधो आयो पंहिंजे महल में। राति जो टाइम हुजे, राणी खे न ॿुधाई ऐं पाण उहे ॿई पन खणी उन छोकिरियुनि जे पोयां हिकिड़ो हिकिड़ो करे रखी छॾी। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह आयो पंहिंजी ज़ाल राणी वटि ऐं सॼी हक़ीक़त करे उहा फ़क़ीर वारी ॻाल्हि हुनखे ॿुधाई। ऐं पोइ उहा राणी उहो बादशाह ॿई आया नंढड़ियुनि छोकिरियुनि वटि ऐं पन ॾिसनि त हिकिड़ो पन सही सलामत हुजे ऐं हिकिड़ो पन तमामु कारे रंग जो हुजे। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो राणी खे त ही शहज़ादी ही छोकिरी पाण खे उन जॻह ते वरी वापसी रखणी पवंदी, छो त फ़क़ीर जीअं चयो आहे पाण खे ईअं ई करिणो आहे, मतां पाण खे सुभाणे नुक़सानु थिए। त राणी रोइण जहिड़ी थी वई ऐं चवणु लॻी त हाणे हिन मासूम खे छॾे ईंदासीं, ख़बर न आहे छा थींदो हिन सां। हाणे नेठि बादशाह हिते पंहिंजे वज़ीर खे घुरायो ऐं वज़ीर खे चवणु लॻो त हिन छोकिरी खे वञी फलाणी जॻह ते रखी आहे। वज़ीर उन छोकिरी खे खयो ऐं आयो उन झंग में उते रखी ऐं रवानो थी वियो। हाणे उहा छोकिरी हिकिड़ी उन बादशाह वटि ऐं उन राणी वटि रहणु लॻी। अॼु न सुभाणे नेठि उहा छोकिरी अची नौजवान वॾी थी
ऐं आई पंहिंजे पीउ जी दरबार में ऐं चवणु लॻी त बाबा मूंखे तव्हांजो राज तव्हांजो ॻोठु घुमणो आहे। त बादशाह चवणु लॻो त भले वञी घुमो, सुभाणे वञिजांइ पंहिंजे सिपाहियुनि खे वठी आई पंहिंजो राज पंहिंजो ॻोठु घुमी अचिजांइ। हाणे हिते उहा शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त आउं सिर्फ़ु अकेली ई वेंदसि ऐं अकेले ई उते घुमंदसि, ॿियो गॾु मूंसां केरु न वञे। त हिते बादशाह चवणु लॻो त न तोखे को नुक़सानु थी सघे थो, दुश्मन असांजा हज़ार आहिनि। त हिते शहज़ादी चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त न आउं सादा आम कपिड़ा पहिरे अकेले ई वेंदसि ऐं घुमी फिरी वरी वापसी वरी ईंदसि। त बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त भले ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। त एतिरे टाइम में हिकिड़ो सिपाही आयो ऐं बादशाह खे चवणु लॻो त तव्हांखे फ़क़ीर घुरायो आहे, फ़क़ीर जो नियापो आयो आहे। त बादशाह चवणु लॻो उन सिपाही खे त भले ठीकु आहे, आउं फ़क़ीर ॾांहुं वञा थो ऐं उतां चकर लॻायो अचां थो। हाणे बादशाह निकितो उन फ़क़ीर जे हंधि, फ़क़ीर जे तरफ़ रवानो थियो। हाणे हणंदे हणंदे घोड़े ते चढ़ियो, हणंदे पंधु कंदे सिधो आयो उन फ़क़ीर वटि ऐं फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर बाबा तव्हां मूंखे ख़ैरु मुंहिंजा घुरायो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे त आउं अनक़रीब ॾिसां पियो त तोते का शामत या मुसीबत अचण वारी आहे, तंहिंजे करे सोचियमि त तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी सम्झियमि त पंहिंजो एहतियात कजो, मतां कंहिं परेशानी में कंहिं शामत में न अची वञो। त हिते बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे त तव्हां जूं महिरबानियूं, तव्हां मूंखे आगाह कयो। फ़क़ीर खां बादशाह मोकिलायईं वापसी पंहिंजे महल ॾांहुं। आयो पिए उन झंग रस्ते तां त अचानक बादशाह ते तीर वसिया ऐं बादशाह हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त तीर मूंखे कंहिं हणण जी कोशिशि कई, ख़बर न आहे केरु आहे, थी सघे थो मुंहिंजा दुश्मन कई हुजनि। पर ईअं बादशाह ते रोज़ ब रोज़ अहिड़ा वाक़िया थींदा रहनि। बादशाह उनखे अणॾिठो करे छॾे ऐं एतिरो कुझु सोचे त थी सघे थो मुंहिंजा दुश्मन कई आहिनि, मतां को उन मुंहिंजा हमिलो कंदो हुजे। हाणे होॾां बादशाह पंहिंजी दरबार में वेठो हुजे त हिकु चकर वज़ीर आयो ऐं बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत पंहिंजे फ़लाणे हंधि फ़लाणे राज में अचानक माण्हू उन झंग में ग़ाइबु थींदा वञनि, ख़बर न आहे किॾांहुं पिया वञनि ऐं इन जी तलाश पाण खे करणु खपे त केरु आहे जेको ग़ाइबु पियो करे। त हिते बादशाह खे थोरी कावड़ चढ़ी वई ऐं चवणु लॻो वज़ीर खे, छा तो पंहिंजा सिपाही होॾां न मोकिलिया छा? त वज़ीर चवणु लॻो त सिपाही मूं मोकिलिया हुआ, पर उहे सिपाही बि ग़ाइबु थी विया, उहे बि अञा ताईं नाहे वरिया। त हिते बादशाह हिकु बहादुर सिपाही नौजवान छोकिरे खे घुरायो, जंहिं ते बादशाह जो वॾो भरोसो ऐं एतमादु हो। उनखे घुरायो ऐं चवणु लॻो उन खे त तूं वञ ऐं तलाश करे ॾिस त छा मसइलो आहे, कहिड़ो मसइलो आहे, जेके बि माण्हू उन झंग तरफ़ वञनि पिया ऐं ग़ाइबु थियो पिया वञनि। त हिते उहो नौजवान छोकिरो, बहादुर छोकिरो जेको उन बादशाह जो सिपाही हुजे, तमामु बहादुर हुजे ऐं भरोसे वारो माण्हू, नौजवान छोकिरो, हाणे उहो निकितो उन राति जे पोयां त कहिड़ो मसइलो आहे जिथे उन झंग में माण्हू ग़ाइबु थियो वञनि था। हाणे नौजवान छोकिरो आयो उन झंग में ऐं हिते उते ॻोल्हणु लॻो त हिते झंग मंझां उन वणनि मंझां आवाज़ु अचणु लॻो ऐं उहो नौजवान छोकिरो हैरान थी वियो ऐं चवणु लॻो त हीअ आवाज़ु ख़बर न आहे कंहिंजो आहे। त एतिरे टाइम में उहो छोकिरो बहादुर ॻाल्हाइणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं केरु आहीं ऐं मुंहिंजे साम्हूं थी त मूंखे बि ख़बर पवे। त एतिरे टाइम में हिकु छोकिरी शहज़ादी रूप में अची हाज़िर थी ऐं रंग जी कारी हुजे। त हिते उहो नौजवान बहादुर छोकिरो ॾिसी हैरान थी वियो ऐं हिते उहा छोकिरी ज़रो बि कुझु न ॻाल्हाए। त हिते उहो बहादुर छोकिरो चवणु लॻो त तूं परेशान मूंखे लॻे पई, तूं उदास लॻे पई, ख़बर न आहे तोसां छा मसइलो आहे, तुंहिंजा माउ पीउ किथे आहिनि? त हिते छोकिरी कुझु बि न ॻाल्हाए, छोकिरी ॻाल्हाइण जहिड़ी हुजे न ऐं रंग जी कारी हुजे। हाणे उहा छोकिरी असुल उहा हुजे जेका माण्हू ग़ाइबु पई करे। हाणे उन महिल उन छोकिरी उन बहादुर छोकिरे खे कुझु न कयो ऐं न ई ग़ाइबु कयो। हाणे छोकिरो पुछा पियो करे पंहिंजे माउ पीउ जे बारे में, उन छोकिरी जे माउ पीउ जे बारे में। त हिते छोकिरी इशारे सां ॿुधायो त फ़लाणे हंधि मुंहिंजी माउ जो घरु आहे। जीअं बहादुर छोकिरे हुन खां पुछा कई, इशारनि में ॿुधायो। हाणे बहादुर छोकिरो उन छोकिरी खां थी सिधो उन घर ॾांहुं रवानो थियो। जॾहिं घर ॾांहुं रवानो थियो त उते हिकिड़ी पीरसन पौड़ी मौजूदु हुजे। त हिते
उहो बहादुर छोकिरो पुछा करणु लॻो। बादशाह मोकिलियो हो उन बहादुर छोकिरे खे इन सिस्टम जे बारे में त माण्हू छो पिया ग़ाइबु थियनि। त हिते पोड़ी चवणु लॻी उन बहादुर छोकिरे खे त छा तूं उतां ई अची पियो ऐं उन छोकिरी तोखे उन शहज़ादी छोकिरी तोखे ॾस ॾिनो आहे जेका जंग में ग़ाइबु माण्हुनि खे करे पई। त हिते उहो बहादुर छोकिरो चवणु लॻो त हा बिल्कुलु आऊं उहो ई आहियां। त हिते उहा पोड़ी चवणु लॻी त हा बिल्कुलु इहा छोकिरी मुंहिंजी धीउ आहे, पर मुंहिंजी पेट ॼाई कोन्हे, मूंखे इन जंग मज़ा मिली हुई ऐं उनजे पासे मज़ा हिकिड़ो कारो पन बि मूंखे मिलियो हो। ख़बर न आहे केरु छॾे वियो ऐं मूं हिनखे निपायो पालियो ऐं वॾो कयो। जॾहिं इहा वॾी थी ऐं हिन में ताक़तूं अची वियूं ऐं हीअ हिकु परी आहे, तमामु जाम ताक़त अची वई ऐं हीअ पंहिंजी ताक़त जो ग़लति इस्तेमालु करणु लॻी ऐं पोइ मूंसां ज़रो बि न ॻाल्हाए, ख़बर न आहे ॻाल्हाए बि नथी ऐं पोइ मूंखां हितां वई हली ऐं उन जंग में मूं ते न वार कई न हमिलो कई, मूंखां परे थी वई हली ऐं उते ई जेको आहे सो काफ़ी माण्हू हिन ग़ाइबु करे छॾिया ऐं जेको बि माण्हू अचे थो उनखे ग़ाइबु करे छॾे थी ऐं पंहिंजी ताक़तनि जो ग़लति इस्तेमालु करे थी। त हिते पोड़ी चवणु लॻी उन बहादुर छोकिरे खे त मुंहिंजे ख़्वाब में हिकु पखी आयो हो ऐं उहो पखी माण्हू थी वियो ऐं उहो चवणु लॻो त को नेक दिलि माण्हू, को नेक दिलि छोकिरो इन शहज़ादी खे मिलंदो ऐं उहो ई इन जी मदद कंदो ऐं उनखे उन सां मिलाईंदो त हीअ शहज़ादी हीअ छोकिरी सही थी वेंदी। मुंहिंजे ख़्वाब एतिरो आयो हो ऐं लॻे थो त उहो छोकिरो नौजवान तूं आहीं ऐं तूं उन मुंहिंजी धीउ वटि वियो वहीं, उन तोखे कुझु न कयो, तूं नेक दिलि आहीं ऐं उनजी मदद पियो करीं ऐं मूं वटि तूं आयो आहीं। त हिते उहो बहादुर छोकिरो चवणु लॻो जेको बादशाह जो वफ़ादार हुजे, उहो चवणु लॻो उन पोड़ी खे त हा बिल्कुलु मूं उन छोकिरी खे ॾिठो, उन शहज़ादी खे ॾिठो, रंग जी कारी आहे, मूंखे रहम अची वियो ऐं हुनजी अखियुनि में मूंखे उदासी ऐं मायूसी ॾिसण में आई। तंहिंजे करे सोचियमि त वञी उनजी मदद करियां ऐं हुन मूंखे इशारनि सां तुंहिंजो ॾस ॾिनो। जॾहिं मूं पुछा कई तुंहिंजी माउ वग़ैरह आहे, इशारो तुंहिंजे घर तरफ़ ॾिनी ऐं तंहिंजे करे आउं हिते हलियो आयुसि। हाणे इन जी आउं मदद कंदसि, आउं ॾिसां त सही छा राज़ आहे, छा मसइलो आहे। आउं हाणे वञा थो इन शहज़ादी छोकिरी वटि ऐं इनखे वठां थो ऐं सिधो पंहिंजे बादशाह वटि वठियो थो वञा, जेको मसइलो हूंदो हल थी वेंदो। त पोड़ी चवणु लॻी त भले ठीकु आहे। हाणे उहो बहादुर छोकिरो आयो उतां उन पोड़ी खां थी उन छोकिरीअ वटि, उन शहज़ादी वटि जेका रंग जी कारी हुजे असुलु उहा परी। हाणे उहो बहादुर छोकिरो आयो त एतिरे टाइम में उहा छोकिरी शहज़ादी कारे रंग जी उहा बि अची हाज़िर थी ऐं बहादुर छोकिरो चवणु लॻो उन छोकिरी खे, उन शहज़ादी खे त तूं मूंसां गॾु हल, तोखे मिलायां थो मुंहिंजे बादशाह सां ऐं तुंहिंजो को न को मसइलो हूंदो उहो हल थी वेंदो ऐं तुंहिंजी माउ जेको ख़्वाबु ॾिठो आहे त पखी माण्हू थी वियो ऐं उन एतिरो कुझु चयो, माना सॼी हक़ीक़त करे उन शहज़ादी खे कारे रंग छोकिरी खे ॿुधाई ऐं चवणु लॻो तूं मूंसां गॾु हल। हाणे उहा कारे रंग जी शहज़ादी उहा छोकिरी उन बहादुर छोकिरे सां गॾु हली आई बादशाह ॾांहुं, बादशाह जी तरफ़। उहो बहादुर छोकिरो वठियो पियो अचे ऐं होॾां बादशाह जी धीउ शहज़ादी जंहिं मोकल वरिती हुई बादशाह खां त आउं वञी बादशाह जो राज घुमी अचां। हाणे उन सादा कपिड़ा ऐं आम कपिड़ा पहिरे पंहिंजी माउ राणी खां मोकिलाए सिधो निकिती उन राज उन ॻोठ मञा त उनखे उन बादशाह जे वज़ीर जो पुटु गॾिजी वियो ऐं पाण में गहरी दोस्ती उन्हनि जी थी वई। कचहरी वग़ैरह कंदे कंदे सॼे राज सॼो ॻोठ उन वज़ीर जे पुटु उन शहज़ादी खे घुमायो फिरायो ऐं पोइ उहो वज़ीर जो पुटु उन शहज़ादी खे वठी शाम जो सिधो वापसी मोटी आयो बादशाह जे महल में। हाणे जॾहिं उहो वज़ीर जो पुटु उन शहज़ादी खे वठी बादशाह जे महल में आयो त एतिरे टाइम में वज़ीर बि आयो, वज़ीर जे पुट खे वठी कंहिं पासे ते वियो ऐं चवणु लॻो त ॾे ख़बर पंहिंजो कमु कई या न कई। त वज़ीर जो पुटु चवणु लॻो वज़ीर खे, पंहिंजे पीउ खे चवणु लॻो तूं जेको चवीं पियो सो मूंखां न थींदो, आउं ईअं हरगिज़ न कंदसि। त हिते वज़ीर खे कावड़ चढ़णु लॻी ऐं चवणु लॻो पंहिंजे पुट खे त जीअं तोखे चयो अथमि ईअं कर ऐं इन शहज़ादी खे पंहिंजी ज़ाल में फासा ऐं इन सां शादी कर। वज़ीर एतिरो कुझु पंहिंजे पुट खे चयो ऐं वज़ीर जो
पुटु इनकार करणु लॻो त आउं ईअं हरगिज़ न कंदसि। त एतिरे टाइम में बादशाह अची वियो ऐं बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त छा मसइलो आहे, अमीं पाण में छा था चओ? त हिते वज़ीर जो पुटु चवणु लॻो त असीं कुझु नथा चऊं ऐं बादशाह चवणु लॻो त हीउ केरु आहे? त हिते वज़ीर चवणु लॻो त हीउ मुंहिंजो पुटु आहे, मूंसां मिलण जे लाइ आयो आहे। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे बादशाह वज़ीर खे चयो त तूं अचु मुंहिंजे महल में, तोसां कमु आहे ऐं काफ़ी ॿिया बि माण्हू मूं घुराया आहिनि ऐं कमु आहे। त हिते शहज़ादी जेका बादशाह जी धीउ ऐं राणी जी धीउ, त उनखे अचानक ख़बर पइजी वई ऐं उहा चवणु लॻी पंहिंजी माउ राणी खे त छा आउं परी आहियां? त हिते राणी चवणु लॻी पंहिंजी धीउ शहज़ादी खे छा तोखे ख़बर पइजी वई आहे त का तूं परी आहीं? त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त हा मूंखे ख़बर पइजी वई आहे आउं परी आहियां ऐं पंहिंजी असलियत ॼाणणु थी चाहियां। त राणी चवणु लॻी त तोखे आउं वठी हलंदसि पंहिंजे पीउ बादशाह ॾांहुं ऐं तूं उनखां पुछा कजांइ ख़बर पइजी वेंदी त छा मसइलो आहे। त एतिरे टाइम में जीअं जीअं उहा कारे रंग जी शहज़ादी उहो बहादुर छोकिरो बादशाह जे महल ॾांहुं वठियो आयो पिए त ईअं हू रंग रंग जी अछी थींदी वई पई। हाणे जॾहिं महल मंझि अंदरि ॿाहिरां अची उहो बहादुर छोकिरो उहा शहज़ादी जीअं ढरिया त अचानक उहा कारे रंग जी शहज़ादी अछे रंग जी थी वई ऐं कारो रंग हुनजो हटी वियो ऐं उहा ॻाल्हाइणु लॻी ऐं चवणु लॻी उन बहादुर छोकिरे खे त तुंहिंजियूं महिरबानियूं, तो मुंहिंजी मदद कई ऐं तूं मूंखे हिते वठी आएं ऐं मुंहिंजो कारो जादू ख़तमु थी वियो। त हिते उहो बहादुर छोकिरो हुनजो आवाज़ु ॿुधी हैरान थी वियो ऐं चवणु लॻो शहज़ादी खे त तूं ॻाल्हाए पई ऐं तुंहिंजो कारो रंग किॾां वियो? त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी, जेका कारे रंग जी हुई, बहादुर छोकिरे खे चवणु लॻी त मूं ते कारो जादू थियल हो, कारो इल्मु थियल हो ऐं न ई आउं ॻाल्हायो थी सघियसि ऐं न ई कुझु हो ऐं मूंखे ख़बर न आहे छा हो जो माण्हुनि खे ग़ाइबु करे छॾींदी हुयसि ऐं जीअं हिन महल मंझि आई आहियां ऐं उहो कारो जादू ख़तमु थी वियो आहे ऐं मूंखे ईअं लॻे पियो त मुंहिंजी भेण का आहे हिन महल मंझि ऐं उहा मूंखे अॼु मिलंदी। हाणे एतिरो कुझु उन महल जे ॿाहिरां चवनि पिया ऐं होॾां बादशाह वज़ीर खे बि घुरायो, नौकर चाकर ऐं उहा राणी उहा शहज़ादी उहे बि सभु उते हुजनि। त बादशाह चवणु लॻो उन सभिनि खे ऐं चवणु लॻो त मुंहिंजो को दुश्मन आहे, काफ़ी दफ़ा मूं ते वार थिया आहिनि, मूं ते तीर हलिया आहिनि, ख़बर न आहे मुंहिंजो दुश्मन केरु आहे ऐं मूंखे ख़बर पई आहे, मूंखे फ़क़ीर ॿुधायो आहे, जेको पोतल फ़क़ीर आहे, मुंहिंजो भरोसो ऐं एतमाद हुन ते आहे। हुन चयो आहे को अहिड़ो माण्हू आहे जेको महल मंझि तुंहिंजो दुश्मन आहे। सो आउं इहो ई चवां पियो त जेको बि मुंहिंजो दुश्मन हुजे हिते हाज़िर थिए, जे अगरि हाज़िर न थियो त हुन सां सुठो न थींदो। त हिते वज़ीर रड़ करे चवणु लॻो त तुंहिंजो दुश्मन ही फ़लाणो सिपाही आहे जंहिं तो ते वार ऐं हमला करे पियो। त हिते उहो सिपाही चवणु लॻो त न, ऐं बादशाह खे आउं छला मारींदसि, बादशाह मुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, इहो ग़लति इल्ज़ाम मूं ते न लॻा। वज़ीर खे चवणु लॻो उहो सिपाही। त एतिरे टाइम में बादशाह चवणु लॻो उन सिपाही खे त तूं हाणे पंहिंजे असली रूप में अची वञु। त सिपाही हिते असली रूप में अची वियो ऐं उहो फ़क़ीर थी वियो। त जॾहिं वज़ीर ॾिठो त उहो सिपाही फ़क़ीर थी वियो ऐं वज़ीर हैरान थी वियो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे तुंहिंजो दुश्मन ॿियो केर बि न आहे, तुंहिंजो दुश्मन ही वज़ीर आहे। जंहिं वज़ीर तो ते हमला कया उहे सभु हिन वज़ीर जा कम आहिनि। त हिते बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त तो सुठो न कयो, तो मूंसां ईअं छो कयो ऐं मूंखे थोरी घणी ख़बर फ़क़ीर ॿुधाई हुई ऐं पोइ हिन फ़क़ीर खे मूं चयो हो त हक़ीक़त जेका आहे उनजी ख़बर मूंखे पवे ऐं तंहिंजे करे सिपाही जो रूप करे फ़क़ीर हिते ई महल में रहंदो हो ऐं हाणे ख़बर पइजी वई आहे त सॼी फ़साद जी जड़ तूं आहीं ऐं तूं ई मूं ते हमला कया आहिनि। ऐं फ़क़ीर एतिरो बि चयो त जेका शहज़ादी हुई नंढे हूंदे ऐं कारोपन जो कोन हो, उहो कारोपन बि हिन वज़ीर रखियो हो ऐं वज़ीर ई उनखे कढण जी कोशिशि कई हुई। उहा छोकिरी अव्हां खां हिन वज़ीर परे कई आहे। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे तो ईअं छो कयो ऐं छला कयो? हिते वज़ीर जो पुटु बि मौजूदु हो। त हिते वज़ीर चवणु लॻो त मूं इहो जेको कुझु कयो तुंहिंजी बादशाही संभालण जे लाइ ऐं तुंहिंजी बादशाही ते कब्ज़ो करण जे लाइ। अव्हां खे औलाद न हो, मूं सोचियो त अमीं सुभाणे हलिया वेंदो, ख़तमु थी वेंदो ऐं पोइ बादशाही आउं संभालींदसि। अमीं इहे वरी 2 छोकिरियूं खणी आया, जंहिं मंझां हिकिड़ी जो
मूं रस्तो साफ़ कयो। मूंखे ख़बर पइजी वई कारे रंग जो पन रखी मूं उनखे कढाइण जी कोशिशि कई, उनखे मूं कढाए छॾियो। बाक़ी रही हिकिड़ी शहज़ादी, उनजे पुठियां मूं पंहिंजो पुटु वज़ीर लॻायो हो ऐं सोचियमि त उहो मुंहिंजो पुटु तव्हांजी शहज़ादी सां शादी कंदो ऐं शादी करे ऐं पोइ आउं बादशाही संभालींदसि। त हिते बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे, तो जेको कुझु कयो सुठो न कयो, तो मूंखां मुंहिंजी नंढड़ी छोकिरी नंढड़ी शहज़ादी मूंखां परे कई ऐं तो मूंखे मारण जी साज़िश कई। काफ़ी मूं ते हमला ऐं तीर वसाया। आउं त शुक्र बची वियसि। ऐं हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर ऐं बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञो हिन वज़ीर खे वठी वञी क़ैद करियो, उमिरि क़ैद जे लाइ हिन खे सज़ा आहे। त सिपाहियुनि हुन वज़ीर खे वरितो, चालबाज़ धोखेबाज़ वज़ीर खे वरितो ऐं सिधो वञी क़ैद में हयो, वञी जेल मंझि हयो हुनखे। त एतिरे टाइम में उहो बहादुर छोकिरो उन शहज़ादी खे वठी अची महल में हाज़िर थियो। त एतिरे टाइम में उहो पखी अची उते पुॻो ऐं उहो पखी बि इंसानु थी वियो। त सभु ॾिसी हैरान थी विया ऐं चवणु लॻा त हीउ छा थी वियो। त पखी जॾहिं इंसानु थी वियो त उहो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, जेके छोकिरियूं तूं ॿ खणी आयो हुएं उहे हुयूं परियूं, परी लोक जूं हुयूं, परिस्तान जूं हुयूं ऐं खणियो हिननि खे हिकिड़े परिस्तान मां ॿिए परिस्तान ते विसिपे ऐं मूंखे उञ वग़ैरह लॻी ऐं उन वण जे हेठि रखी आउं पाणी पीअण जे लाइ वियो हुउसि। ऐं एतिरे टाइम में उहे ॿई छोकिरियूं अवी खणी आया हो ऐं उहे ॿई गॾु हुयूं त उन्हनि में परियुनि जी ताक़त हुई थोरी घणी। ऐं जॾहिं हीअ जुदा थी वियूं त पोइ आउं उन जे सिस्टम में न पुॼी सघियसि ऐं हिननि खे खणी न सघियसि। बाक़ी हिननि जे ख़्वाब में ईंदो हुअसि हाणे हीअ शहज़ादी तुंहिंजी धीउ ऐं हीअ शहज़ादी ॿई पाण में गॾिजी वियूं आहिनि। हाणे हिन ॿिन्हिनि जूं ताक़तूं अची वियूं आहिनि, मूंखे इजाज़त ॾे त हीअ परिस्तान जूं आहिनि ऐं हिननि खे खणी उते आउं पुॼायां। त हाणे हिते बादशाह सॼो मंज़रु ॾिठो, सॼी ख़बर सभिनि खे पहुची वई ऐं उहे ॿई भेणूं पाण में मिलियूं, शहज़ादी ऐं हू शहज़ादी ॿई पाण में मिलियूं, ॿई परियूं शहज़ादियूं पाण में मिलियूं, ॾाढियूं ख़ुशि थियूं। त हिते बादशाह ॿिन्ही धीअनि खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, राणी बि ॾिठो ॾाढो ख़ुशि थी उहा राणी। त हाणे बादशाह पुछा करणु लॻो उन ॿिन्ही परियुनि खां, ॿिन्ही धीअनि शहज़ादियुनि खां ऐं चवणु लॻो त ॾियो ख़बर अवी वञो था इन सां गॾु या हिते रहो था। त हाणे उहे ॿई शहज़ादियूं चवणु लॻियूं त असीं हिते ई रहूं था, अवी मुंहिंजा माउ पीउ आहियो असांजा, राणी असांजी माउ आहे, तूं असांजो पीउ आहीं, असांखे पालियो निपायो वॾो कयो, असीं तो वटि ई रहंदासीं ऐं असीं हिते ई हिननि सां शादी कंदासीं। ऐं बहादुर छोकिरे सां, जेको तुंहिंजो बहादुर छोकिरो आहे, इन सां शादी कंदसि। उहा शहज़ादी हिकिड़ी परी शहज़ादी चवणु लॻी ऐं ॿी परी शहज़ादी चवणु लॻी त वज़ीर जो पुटु तमामु नेक दिलि सुठो माण्हू आहे, हिन खे का लालच वग़ैरह न हुई ऐं सुठो माण्हू आहे ऐं आउं हिनखे दिलि सां चाहियां थी, आउं हिन सां शादी कंदसि। त हिते उहो जेको पखी मुंहिंजा इंसानु थी वियो परियुनि खे वठणु आयो, उहो चवणु लॻो त जे अगरि हीअ परियूं ॿई शहज़ादियूं पाण में हिते रहणु चाहिनि थियूं, शादी कनि थियूं, त पोइ आउं वञा थो, पोइ भले पंहिंजी रज़ा ख़ुशी सां हिते रहनि। त एतिरो कुझु चई उहो परिस्तान जो इंसानु पखी थी वरी हलियो वियो ऐं बादशाह उन ॿिन्ही शहज़ादियुनि धीअनि जी शादी हिकु बहादुर छोकिरे सां कराई, हिकु वज़ीर जे पुट सां कराई ऐं पोइ उहे ॿई ॼणा उते शहज़ादा थी रहणु लॻा ऐं उहे ॿई शहज़ादियूं बि उते बादशाह जी बादशाही में रहणु लॻियूं। ऐं दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।